नाज़रीन, पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो अॼु मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद में परॾेही ऑफिस खां रैली कढी वई आहे, जंहिंमें निगरान वफ़ाक़ी वज़ीर ऐं परॾेही सेक्रेटरी समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहर में कश्मीरी भाइरनि सां यकजहती लाइ भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़िद कयूं पियूं वञनि। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त भारत कश्मीरी क़यादत ऐं इंसानी हक़नि जे अलमबरदारनि खे क़ैद करे रखियो आहे। अॼु जे ॾींहुं कश्मीरियुनि जी लाज़वाल क़ुर्बानी खे भेटा पेश करियूं था। भारत कश्मीर में इंसाफ़ खां मथां क़त्ल, क़ैद ऐं ज़ुल्म समेत संगीन इंसानी भनकड़नि में मुलविस आहे। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर कयूं। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में कश्मीरियुनि सां यकजहती जो ॾियारो अॼु मल्हायो पियो वञे। इस्लामाबाद में परॾेही ऑफिस खां रैली कढी वई आहे, जंहिंमें निगरान वफ़ाक़ी वज़ीर ऐं परॾेही सेक्रेटरी समेत हज़ारे माण्हुनि शिरकत कई आहे। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहर में कश्मीरी भाइरनि सां यकजहती लाइ भारतीय ज़ुल्म ख़िलाफ़ रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़िद कई पियूं वञनि। निगरान वज़ीर आज़म अनवारुल हक काकड़ चयो आहे त भारत कश्मीरी क़यादत ऐं इंसानी हक़नि जे अलमबरदारनि खे क़ैद करे रखियो आहे। अॼु जे ॾींहुं कश्मीरियुनि जी लाज़वाल क़ुर्बानीनि खे भेटा पेश करियूं था। भारत कश्मीर में इंसान खां मथां क़त्ल, क़ैद ऐं ज़ुल्म समेत संगीन इंसानी भनकड़नि में मुलविस आहे।